सिंध तपेदार एसोसिएशन सिंध जे तरफ़ां ज़िले ठटे ऐं सजावल जी गॾियल मीटिंग मरकज़ी सदर मोहतरम नूर हुसैन पिताफ़ी असलम परवेज़ शहर मुमताज़ अली खोसो कामरान ज़मीर मंगी नूर नबी भुरगड़ी जी अॻवाणी में मीरपुर बठोरो शहर में थी गुज़री। मीटिंग में ठटे ऐं सजावल ज़िले जे तपेदारनि ऐं कोटारनि वॾे तादाद में शिरकत कई। मुख़्तलिफ़ मसइलनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास में मुतफ़िक़ राय सां ठटे ज़िले लाइ नई बॉडी ठाही वई, जंहिं में हेठीं उहिदेदार चूंडिया विया। सदर सिकंदर अली मक्सी, नायब सदर अली नवाज़ चांडियो, मुमताज़ अली बलोच, गुलज़ार अली मक्सी, जनरल सेक्रेटरी ते रियाज़ अहमद आराई, ॿियनि डिप्टी जनरल सेक्रेटरीज़ ते नियाज़ अब्बासी, अब्दुल गनी बलोच, इतलात सेक्रेटरी ते अयार कात्यार, प्रेस सेक्रेटरी ते गुलाम मोहिद्दीन समो, आफिस सेक्रेटरी ते नाथू खान जोखियो, खजानची ते हाजी खान कनाद चूंडिया विया। आख़िर में आयल मरकज़ी अॻवाणनि ऐं चूंडियल नवनि उहिदेदारनि खे अजरकनि ऐं लुंगियनि जा तोहफ़ा पाराया विया।